जी बिल्कुल नाज़रीन, गढ़ी हसन जे भरपासे वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ यूसियुनि जे बरसात मुतासिरीन जी वाहुर न थियण ऐं बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तारीख़ गढ़ी हसन पारां हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब गढ़ी हसन आॾो धरणो हयो वियो आहे। वधीक हिते मौजूदु क़ौमी अवामी तारीख़ जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। को ही रैली ऐं धरणो क़ौमी अवामी तारीख़ यूनिट गढ़ी हसन ऐं दौड़ में जेको कढियो वियो आहे ग़रीब ॿोॾ मुतासिरनि जे लाइ, जेको DC साहब MP ठुल ऐं मुख़्तियार कार ठुल दावा था करनि त असां ग़रीबनि खे हर मदद हर रिलीफ ॾिनो आहे। अॼु ताईं मूंखे साबित करे ॾेखारनि त कंहिं ग़रीब खे को रिलीफ मिलियो आहे। हा, असां मञूं था मिलियो आहे त वॾेरनि जे वाठनि चमचनि खे मिलियो आहे, ग़रीबनि ताईं कोन पुॼी सघियो आहे। बरसाती पाणी अॼु ताईं बीठो आहे, सभिनी जे अखियुनि जे आॾो आहे, नेकाल न थी सघियो आहे। ग़रीब रोडनि ते पिया आहिनि। सर्दी जो मौसमु आहे, डिसंबर वञण वारो आहे, शदीद सर्दी आहे, त अॼु ताईं उन्हनि खे सर्दी जो को सामान न आहे मिलियो, न टेंट, न राशन वग़ैरह कुझु बि, ऐं कंबल वग़ैरह कुझु कोन मिलियो आहे। जेकॾहिं ग़रीबनि खे रिलीफ कोन ॾिनो वियो त क़ौमी अवामी तारीख़ हिन ग़रीबनि सां गॾु आहे, हिन अवाम सां गॾु आहे, ऐं इहे रैली ऐं इहे हड़तालूं ऐं इहे जलसा जुलूस जो दायरो वधायो वेंदो। जेकी बि चूंडल नुमाइंदा आहिनि पंहिंजे घरनि में पंहिंजे बंगलनि में सुता पिया आहिनि। उन्होंने हिकिड़े ग़रीब खे हिन टाइम ते टेंट बि हिकिड़ो कोन मिलियो आहे, रोशन जो कोई ॿोरी हिन खे कोन मिलियो आहे। हिन महिल ताईं तड़पनि था, बुख वॻे उहे मरनि था, उन्हनि जा ॿाल बचा बि मरनि था, उन्हनि खे ॿाहिरि कोन थिए थो। भराए महिरबानी ख़ुदा उन्हनि खां पुछा कयो वञे, उन्हनि खां ॿाहिरि उन्हनि खां थी वञे, उन्हनि खे कुझु ॾिनो वञे। जेकमाद DC जेकमाद मुख़्तियार जेके चूंडल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मां रिक्वेस्ट कयां थो, उन्हनि खां ॿाहिरि कयो वञे, उन्हनि खां पुछा कयो वञे, उन्हनि जो सहकार कयो वञे। वधि में वधि पोइ बि क़ौमी अवामी तहरीक जो शुक्रगुज़ार आहे। हर मोड़ ते हर गर्मी सर्दी में ग़रीबनि सां उहो जिदोजहद कयूं वेठो आहे, उन्हनि सां गॾु बीठो आहे। लेकिन अॼु ताईं उहे मिसकिन पधर ते पिया आहिनि, अॼु ताईं पाणी ते पिया आहिनि। उहे माण्हू उहे ॿार फतकी मरनि था, न को मुख़्तियार कार, न को DC, न को MPA बि पंहिंजे जेको आहे त पूरा ई में लॻो पियो आहे त मां पंहिंजे लाइ ठाहियां, अॻिते लाइ मुंहिंजो इलेक्शन खटे ॾेखारियां। उन्हनि खे इहा हिरास आहे, मज़लूम आवाम जो को बि हिननि खे ख़्यालु कोन्हे। अॼु वेंदो बि तव्हां इंशाअल्लाह 2 फुट 3 फुट पाणी बीठो आहे ग़रीबनि जे घरनि में। हिकु पाल त न मिलियो आहे, पर जेको आहे त हिकिड़ो कपिड़े जो ज़री बि मिसकिननि खे न मिलियो आहे, उहो अॼु ताईं ॿुॾनि था। क़ौमी अवामी तहरीक संगत असांजा दोस्त निकिता आहिनि इन जे हक़नि जे लाइ। जेको आहे MPA साहिब, MNA साहिब असांखे कुझु न ॾिनो न आहे, मुख़्तियार साहिब कुझु न ॾिनो आहे। असांजा ग़रीब जेको आहिनि हिते इंजोर आयो आहे, उनखे बि बंदि कयो वियो आहे। इहे जेका आहिनि वॾा असांजा यूसियुनि में जेको आहिनि बिल्कुलु मनमानी आहे। हिते जेको आहे असां वटि 3 फुट पाणी अञा बीठो आहे। ग़रीब जेका नंढड़ा बचड़ा मरनि था, उहे जेका आहिनि काॾे वञनि, उन्हनि खे दवा न आहे, उन्हनि खे टेंटनि जो ज़रूरत आहे। सर्दी आया आहिनि बिल्कुलु, उहो उघाड़ा वीचारा नंढड़ा ॿार पैदल जेका आहिनि ॿाहिरि जे दड़नि ते वेठा आहिनि। इहे अञा ताईं असांजे दुरमामद ॻोठ में अञा ताईं पाणी बीठो आहे। जेका आहिनि 12-13 ॻोठ आहिनि, उन्हनि में वॾो पाणी आहे। हर हिते जेको आहे 10-12 UC जेका आहिनि मुतासिर आहिनि, उन्हनि खे हक़ ॾिनो वञे। लाख पूरा नहीं, हर चीज़ मिलेगी, कुछ ज़मींदार मिलेंगे, का शहद मार नहीं मिलता अज ताईं तड़ी, न कंबल मिलता, का शहद मार नहीं मिलता। मैं दिन के लिए का शहद मिलता, आज के इंजो का हमारे का शहद मिलता। बाकी मैं दस्ते मैं अल्लाह को फतलाते मार ज़मींदार खुदा फतलाते। यो जेकब न्यूज़ जे तवसुत सां मुतालबो कंदो सिंध गवर्नमेंट का त क़ौमी अवामी तहरीक जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त गढ़ी हसन ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में जिते बरसाती पाणी बीठो आहे उहो फिलफोर पाणी निकाल कयो। उन गंदे पाणी जे बीहण जे करे मुख़्तलिफ़ जेके बीमार आहिनि उन्हनि कर खयो आहे। रोज़ बरोज़ जेके मासूम ॿारड़ा हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत गढ़ी हसन में जेके ॿारड़ा फौत थियनि था पिया, उन्हनि जो जेको वॾे में वॾो कारण आहे उहो गंदो पाणी बीहण ऐं गंदे पाणी जे करे जेको आहे त मच्छरनि ऐं मलेरिया जेको ज़ोर ॾिनो आहे, उहे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि था पिया। ऐं हिन इलाइक़े जे जेके आहिनि मज़दूर तबिके खे, ख़ासि करे मज़दूर तबिके खे को राशन न मिलियो आहे। DC जेकबाद खां इहो ई मुतालबो कंदुसि त हिन इलाइक़े जे माण्हुनि खे राशन बि ॾिनो वञे ऐं जिते जिन इलाइक़नि में पाणी बीठल आहे उहो फिलफोर उहो बरसाती पाणी निकाल कयो वञे। असां हिन अवाम जे थ्रू DC जेकाबाद खे चऊं था
त रिलीफ जो कमु जेको आहे ग़रीबनि ताईं जेको आहे जारी कई वञे, न त ॿी सूरत में हे जेको असांजो क़ाफ़िलो आहे हीउ जेकाबाद तरफ़ ईंदो, हीउ जेकाबाद तरफ़ पंहिंजे ज़ोर शोर सां ईंदो लांगमार जे सूरत में। हाणे बि जेको आहे मिसरीपुर में जेको आहे NGO जे कमु हले पियो ऐं NGO जेको आहे उहो वॾेरनि खे सामान ॾेई रहियो आहे, जेके मुख़्तलिफ़ जेके मुतासिर थिया हक़ीक़ी उन्हनि ताईं माल छो नथो पहुचे। हुकूमत जे बि थ्रू जेको आहे वॾेरनि खे ऐं MPA MNA जे थ्रू बि वॾेरनि खे NGO जे थ्रू वॾेरनि खे छा ग़रीब ॿुॾल न आहिनि। असां मुतालबो था कयूं त ख़ुदारा पंहिंजो क़िबल दुरुस्त कयो, न त ॿी सूरत में हीउ क़ाफ़िलो जेकाबाद तरफ़ ईंदो। जी बिल्कुलु नाज़रीन, हम हिते मौजूदु क़ौमी अवामी तारीख़ जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसाति खे 4 महीना गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको आहे त मुख़्तलिफ़ यूसन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्त में पाणी बीठल आहे ऐं उन पाणी खे निकाल करण जे लाइ सरकार पारां हिन वक़्त ताईं को बि बंदोबस्तु नाहे थी सघियो। न ई जेकी आहे त मुतासिरनि जी का वाहुर थी सघी आहे ऐं न ई जेकी आहे त उन्हनि खे को टेंट या को रिलीफ जो सामान मिली सघियो आहे। ऐं हिन वक़्तु जेकी आहे त सख़्तु सर्दी आहे ऐं उहे जेकी आहे त ॾकंदड़ जिस्म सां जेकी आहे त खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि जो इहो बि चवणु आहे त जेके हिन इलाइक़े जा जेके मंज़ूर नज़र भोतारनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे जेके आहे त नवाज़ियो वियो आहे, पर ग़रीबनि जी का बि सहायता न थी सघी आहे। हिननि वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी बरसाति मुतासिर इलाइक़नि में बरसाती पाणी निकाल कयो वञे ऐं मुतासिरीन जी सहायता कई वञे त जीअं संदन बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी असन।